नमस्कार। सिंधु सागर भारत सिंधी चैनल में अवां सभिनीनि जी दिली आजियां। मां डॉक्टर सुरेश बबलानी। विषय हली रहियो आहे सिंध जो इतिहास ऐं सिंध जे इतिहास जो ही आहे भाङो टियों। असां हेल ताईं इस्लाम पंथ असां वटि कीअं आयो उते उहो ॾिसी आयासीं। हाणे अचूं था इस्लाम पंथ खां पोइ असां वटि ईसा खां वठी इस्लाम पंथ ताईं जेको समय हो, वक़्तु हो, उन में सिंध जूं कहिड़ियूं हालतूं हुयूं उन्हनि खे असां ॾिठोसीं। हाणे असीं अॻियां था हलूं पिया। असांजा किताब तव्हांखे मां पिछले वीडियो में ॿुधायुसि त तव्हां किथां वठी सघो था पिया, त हिते उनखे मां नथो लिखां, पर हीअ असांजा चारई किताब अॻियां हलनि था पिया। हाणे जेको आहे सिंध जा जेके लोकल जेके माण्हू आहे उन्हनि जो जेको गवर्निंग में या प्रशासन में जेको आहे चइजे कि हथु अची थो वञे हली। हाणे जेको आहे असांजा जेके हिते रहंदा हुआ सिंध में उन्हनि जो कीअं थो पार्टिसिपेशन थिए सिंध जे हुन में एडमिनिस्ट्रेशन में, राॼ में। त पहिरीं अचे थो पियो हली सूमरनि जो काल। सूमरा जेके हुआ उहे 1024 खां वठी 1350 ताईं तिन सिंध जे राॼ कयो आहे। हिन में जेको आहे उमरकोट जो जेको राजा आहे अमरकोट जो राजा आहे उमर ऐं मारवी, इन जी कथा मशहूरु आहे। ऐं मारवीअ जी जेका आहे कथा उहा शाह अब्दुल लतीफ़ साहिबु पंहिंजे बैतन में जेको आहे ॿुधाई आहे। ऐं मारवीअ खे जेको आहे वतन जी जेतिरी हुब आहे, पंहिंजे देश सां जेतिरो प्रेम आहे, उहो हुन जेको आहे उन में हुननि ॿुधायो आहे। हिन कहाणी ते मां नथो अचां, इहो असीं जॾहिं शाह साहिबु पढ़ंदासीं तॾहिं ॿुधंदासीं। हिन वक़्त में जेका सिंधी ॿोली आहे उन हाणेको रूप जेको आहे उहो वरितो आहे, माना ॿोली रूप वरितो आहे। भाषा पहिरीं जी आहे। ठीकु आहे। सिंधी जवाननि अलाउद्दीन खिलजीअ सां हिन समय में जंग जोटी आहे। माना अलाउद्दीन खिलजीअ खे जेको आहे सिंधी नौजवाननि जे जेको चइजे कि ताक़त जो जेको आहे उहो जौहर ॾिसणो पियो आहे हिन 1024 खां 1350 में। सूमरनि खां पोइ आहे समा। उन्हनि समनि जी वरी साहिबी आहे। घणो करे वरी समनि जी तूं समो आई, तुंहिंजी साहिबी आहे। त उहा साहिबी जेका आहे उहा समनि जे वक़्त खां शुरू थी आहे। उहा आहे 1351 खां वठी 1519 ताईं। ऐं हिन जेका समय जी जेका लोक कथा असांजे शाह अब्दुल लतीफ़ जे बैतन में अचे थी उहा थी अचे नूरी ऐं जाम तमाचे जी आहे। उहा इन सां गॾु जेके मशहूरु थिया आहिनि उहे मामोई फ़क़ीर, जिन जो ज़िक्र मां पोएं वारे वीडियो में बि चई आयो आहियां। त उन्हनि जी जेका हिकु चवणी हुई जेका अॼु बि सच आहे त जॾहिं कॾहिं सिंधुड़ी तोखे कंदारां जोखो, माना अॼु बि जेकर सिंध खे को हमिलो थींदो आहे त अफ़गानिस्तान वारे पासे खां थींदो आहे। हिन समय में सूफ़ी मत जो ज़ोर बि वधियो ऐं शाह बिलावल मखदूम ऐं काज़ी कादन हिन समय में जेको आहे मशहूरु थिया आहिनि। मां पिछले वीडियो में तव्हांखे ॿुधायोसि त झूलेलाल जो जेको आहे 1007 में जनमु थो थिए। उन खां पोइ जेको आहे इस्लाम जो जेको आहे थोरो सो दबाव घटि थो थिए, हिंदू जी रक्षा थी थिए। पर इन ई दौर में जेको आहे हिकु सूफ़ी मत जेको आहे न उहो शुरू थो थी वञे हली। हाणे सूफ़ी मत इन करे शुरू थियो जो हिंदुनि जेको आहे इस्लाम पंथ जेको आहे मंज़ूरु करणु क़बूल न कयो। हू पंहिंजे मत ते, पंहिंजे पंथ ते, पंहिंजे धर्म ते जेको आहे उहो क़ाबिज़ रहिया। उन्हनि बिल्कुलु मञियो ई न असां इस्लाम जेको आहे धर्म क़बूल कंदासीं। त हाणे इस्लाम न क़बूल कनि त इहो वॾो जेको आहे हिकिड़ो सुवालु हो इराक ईरान हिननि जे हज़ाज़ जे मथां। त उन्हनि उनजो तरीक़ो ॻोल्हियो। तरीक़ो कहिड़ो ॻोल्हियो त हिकु नओं मत जेको आहे स्थापित थी वियो हली, उहो सूफ़ी मत थी वियो हली। ऐं उन सूफ़ी मत जो जेको पहिरियों दरवेश थो अचे उहो थो अचे पियो शहबाज कलंदर। उन शहबाज कलंदर जी हिकु कथा आहे त जॾहिं हूअ शिविस्तान, जंहिंखे अॼु असीं सेवण चवंदा आहियूं, उन सेवण जे शहर में अचे थो त पंहिंजो जेको आहे संदेश उन्हनि जे राजाउनि ताईं, उन्हनि जे जेको शहर जेके मुतबर हुआ उन्हनि ताईं पहुचाए थो पियो। त छा थो करे, हिकु सोने जो कटोरो थो खणे, उन में खीर विझी थो मोकिले पियो उन्हनि खे। माना इहा गुज़ारत आहे। इन गुज़ारत खे मां पोइ अची करे साफ़ थो कयां पियो। त जेके उतां जा दरवेश हो, उतां जो जेको राजा हो, उन जेको आहे सॉरी उल्टो थो थिए, माफ़ु कजो, जॾहिं हूअ हुननि खां परमिशन थो घुरे पियो त जेको उतां जो राजगुरू हो उन सोने जे कटोरे में खीर विझी करे हुनखे मोकिले छॾियो।
तो इन जो मतिलबु हो कि असां वटि ज्ञान ध्यानु सभु कुझु आहे, तो असांखे तव्हांजी ज़रूरत कोन्हे का। सोन ऐं खीर माना एतिरा असां चइजे कि ज्ञानवान आहियूं, जीअं खीर जेको आहे सोन जे कटोरे में हुजे। त उहो शाहबाज़ कलंदर छा थो करे, उन में गुलाब जे गुलनि जूं पंखड़ियूं विझी थो मोकिले, गुल कोन थो मोकिले, गुलाब जे गुल जूं पंखड़ियूं थो मोकिले। उहो उते जॾहिं पहुचे थो त हू ॾिसी करे ॾाढा वाइड़ा था थियनि हले, त उहो सोचे थो मां इन्हनि में बि गुलाब जे गुल जी पंखड़ियुनि वांगुरु हल्को हल्को थी करे तव्हां सां गॾु रहंदुसि। पंहिंजो को मुंहिंजो अस्तित्व न हूंदो, अस्तित्व तव्हांजो ई हूंदो, माना हस्ती तव्हांजी हूंदी पर मस्ती दोस्त मुंहिंजी हूंदी। तव्हां मस्ती कीअं थो करे पिया, त मस्ती ईअं थो करे कि धीरे 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 करे उहो सूफ़ी मत जो प्रचार उते करे थो पियो। ऐं जेके हिंदू आहिनि उहे सूफ़ी जे माध्यम सां इस्लाम धर्म क़बूल करणु लॻनि था पिया। त उहो जेको इस्लाम खे न मञण वारा हुआ, उहे हिंदू बि जेको आहे सूफ़ी मत जे ज़रिए इस्लाम खे मञणु वञनि था पिया। त 1000 ताईं असां वटि सभु सिंध में सभु हिंदू हुआ, हिंदू मत पंथ धर्म ई हलंदो हो, सनातन धर्म हलंदो हो। पर शाहबाज़ कलंदर जे अचण खां पोइ उते इस्लाम वधंदो थो वञे। त इन करे तव्हां ज्ञानदेव आहूजा साहिब जे वीडियो में ॿुधो हूंदो त असां सिंधी सूफ़ी न पर वेदांती आहियूं। उन पोयनि ॿिन्ही मां वीडियोज़ में इहो बिल्कुलु साफ़ु करे आयो आहियां त असांजे मोहन जे दड़े जी सभ्यता शिव ऐं शक्तीअ जी सभ्यता हुई, शिव ऐं शक्तीअ जा असीं उपासक हुआसीं, ऐं मोहन जे दड़े जी सभ्यता असांजी विकसित सभ्यता हुई। त हाणे सिंध में जेको आहे सूफ़ी मत शुरू थो थी वञे हली, उन जे करे इस्लाम वधीक थो वधंदो वञे असांजे सिंध में, ऐं हिंदुनि जी संख्या जेका आहे उहा घटिजंदी थी वञे। यानी असांजे परिवार जा ई माण्हू जेको आहे उहे मत परिवर्तित कंदा रहिया ऐं इस्लाम खे क़बूलु कंदा रहिया, ऐं उन्हनि जो जेको नतीजो आहे असां 1947 में भोॻियो आहे। चलो, त हिन जेको समो हो सूमरन जी साहिबीअ जो, उन में मखदूम काजी जेको आहे उहो मशहूरु हिते हिकिड़ो सूफ़ी संत थियो आहे। अचो अरगुननि जो काल था ॾिसूं पिया। इहो आहे 1524 खां वठी 1554 ताईं। शाह बेग अरगून जेको आहे उन समन जो राज ख़तमु कयो, ऐं अरगून चंगेज़ खान जे ख़ानदान मां हो। अरगून केरु हो? चंगेज़ खान जेको राजा हो उन जे ख़ानदान मां हूंदो हो। ऐं शाह फिरोज़ पंहिंजी माउ खे दरिया ख़ान जे चंगुल मां आज़ादु करण लाइ शाह अरगून बेग जी मदद वरिती हुई। ऐं अरगून बेग काबुल ते पंहिंजो राज विञाए चुको हो, तंहिंखे सिंध ते राज क़ाइमु करण जो मौक़ो मिलियो। ऐं दरिया ख़ान जी लड़ाईअ में मारिजी वञण खां पोइ अरगून बेग शाह फिरोज़ खे शिविस्तान जेको अॼु जो सेवन आहे उन जो गवर्नर मुक़ररु कयो, ऐं दरिया ख़ान जे सभिनी विश्वास पात्रनि खे मारायो वियो। हिन समय में हुमायूं शेर शाह सूरीअ खां हाराए सिंध तरफ़ वधियो, ऐं शाह हसन ऐं हुमायूं हमवतनी हुआ। हम ज़ुबानी हुअण जे करे गॾोगॾु संदन रगुनि में इस्लामी खून बि हो। तॾहिं शाह हसन हुमायूं खे सिंध में पनाह ॾिनी, ऐं अमरकोट में हुमायूं खे हिकु पुटु ॼाओ जंहिंजो नालो हो अकबर। हुमायूं जो पुटु अकबर जेको आहे उहो सिंध जे उमरकोट में ई पैदा थियो आहे। इन खां पोइ अचे थो पियो तुर्खाननि जो कालखंड। तुर्खान 1554 खां 1591 ताईं। मिर्ज़ा ईसा तुर्खान पुर्तगालियुनि जी मदद सां सिंध जे ठटे ते कब्ज़ो कयो, ऐं शहर में एतिरी तफ़ुरट थी जेका इतिहास में एशिया जी सभ खां वॾी फुरलुट मञी थी वञे। ऐं 1591 में अकबर जी हुकूमत मिर्ज़ा जानी बेग तरफ़ां न मञण ते काहे आयो, ऐं चयो थो वञे त महाराणा प्रताप बि हिन समय में सिंध में अचे थो, ऐं उहो जेको अकबर सां जंग जोटे रहियो हो उन राजा बेसुअ खां मदद वरिती, ऐं राजा बेसुअ जेको आहे हुनजी माली मदद कई आहे। राजा बेसु सिंध जो तंहिं टाइम ते गवर्नर या राजा हो। उन खां पोइ असांजो अचे थो मुग़ल काल, माना अकबर जो काल बि जेको आहे शुरू थो थी वञे हली ॿिए हिंदुस्तान ते, पूरे हिंदुस्तान ते। त उहो सिंध ते बि असरु विझे थो पियो। कीअं थो विझे? 1591 खां 1700 ईस्वी ताईं। अकबर 1591 में तुर्खाननि खे हाराए सिंध खे पंहिंजी साहिबीअ हेठि आंदो, ऐं सिंध ते गवर्नर मुक़ररु कया। ऐं 148 सालनि जे मुग़ल काल में सिंध ते कुल 67 गवर्नर
जेको आहे थापिया विया या उन्हनि राज कयो आहे, उन्हनि पंहिंजो एडमिनिस्ट्रेशन हलायो आहे। हिन समय में ई सिंध जे सूफ़ी दरवेश शाह इनायत ऐं गाज़ी कैनाल जे किनारे ते झोक ॻोठ जो जेको आहे ज़मीन ते गॾिजी करे खेती ॿाड़ी करणु घुरिजे। उन्हनि जो सहकारिता जो सिद्धांत जो पायो जेको आहे हुते विधो आहे ऐं अकबर जो जेको दीन इलाही पंथ हो उन जो पायो विधो ऐं सिंध जे अमीरनि ऐं जागीरदारनि जा संबंध जेके आहिनि उहे दिल्लीअ सां वधंदा विया, जंहिं करे अरबी फ़ारसी ॿोलीअ जो वाइपो वधंदो वियो। यानी 1000 खां 1500 1600 ताईं 1700 ताईं असां वटि अरबी फ़ारसीअ जो वाइपो वधी वियो हली। जेका संस्कृत रहंदी हुई उहा संस्कृत ख़तमु थींदी थींदी अरबी फ़ारसीअ में जेको आहे वञी ख़तमु थी अची थिए पहुचे थी। माना संस्कृत ख़तमु थिए ऐं अरबी फ़ारसी हिते शुरू थी वई हली ऐं उनजो असरु जेको आहे घणनि सालनि खां पोइ थो थिए, 600 650 सालनि ताईं खां पोइ वञी जेको आहे वधीक असरु अचे थो पियो। इन्हनि ॾींहंनि में ई हिकु चवणी हुई त फ़ारसी घोड़े चढ़सी, माना जेको फ़ारसी पढ़ंदो अरबी फ़ारसी पढ़ंदो उनखे राजा जी दरबार में नौकिरी मिलंदी ऐं राजा जी दरबार में नौकिरी जॾहिं मिलंदी त उनखे घोड़ो बि मिलंदो। उहो घोड़े ते चढ़ी करे जेको आहे पहुचंदो। जीअं अॼु जा जेके IAS IPS आहिनि उन्हनि खे सरकार जे पारां सरकारी गाॾी मिलंदी आहे, कार मिलंदी आहे, जीप मिलंदी आहे, बोलेरो मिलंदी आहे, स्कॉर्पियो मिलंदी आहे, जेको बि मां चवां कहिड़े बि क़िस्म जी गाॾी BMW बि मिली सघे थी पई। त जॾहिं उहो पढ़ंदो आहे तॾहिं मिलंदी आहे। त चयो वियो की फ़ारसी घोड़े चढ़सी, पर जेकॾहिं सवली तरह न पढ़ियो फ़ारसी त इहा बि कहावत मशहूरु हुई, पढ़े फ़ारसी बेचे तेल। जेकॾहिं फ़ारसी माना का बि भाषा तव्हां सवली तरह सां न पढ़ी त तव्हांजी हालति जेको आहे उहा ॾाढी ग़रीबाणी थी सघे थी पई, क्यास जोगी थी सघे थी पई। ई कहावतूं 2 इन टाइम जूं मशहूरु आहिनि। इन खां पोइ जेको आहे मुग़ल काल खां पोइ अचे थो पियो कल्होड़नि जो राज। उहो 1700 खां 1748 ताईं जो आहे ऐं कल्होड़ा ॻोठ जा रहंदड़ राजपूत हुआ जेके जिन खे कल्होड़ा चयो वेंदो हो। माना कल्होड़ जेको आहे हिकु सिंध जो ॻोठ हो, ॻोठ आहे। इन्हनि राजपूतनि जेको आहे पोइ इस्लाम क़बूलु कयो आहे ऐं 1701 में मियां यार मोहम्मद खे मुग़ल सल्तनत पारां खुदायार ख़ान जी उपाधि ॾिनी वई ऐं खुदाबाद संदसि राजगद्दी थी हुई। या हिन समय में नूर मोहम्मद, मियां मोहम्मद मुरादियाब ख़ान, मियां ग़ुलाम शाह कल्होड़ो सिंध जा नवाब बणिया आहिनि। हिन समय में गिद्दूमल नाले जो हिकु वापारी हूंदो हो, वाणियो हूंदो हो। उहो जेको आहे हिननि कल्होड़नि जी दरबार में दीवान बणियो। हाणे गिद्दूमल दीवान थो बणिजे त उन छा कयो, हैदराबाद में हिकु बंदरगाह ठारायईं। हैदराबाद जेको आहे सिंधु नदी जे किनारे ते आहे त हुते ॿेड़ियूं जहाज अची करे रुकनि त हिकिड़ो बंदरगाह ठारायईं, पोर्ट ठारायईं, जेको अॼु बि गिद्दू बंदर जे नाले सां, माना सेठ गिद्दूमल जे नाले सां मशहूरु आहे। इहो दीवान गिद्दूमल जेको आहे पंहिंजे धर्म जी रक्षा कंदे कंदे पंहिंजी जान ॾिनी हुई। हिन समय में ई मशहूरु सूफ़ी कवि शाह अब्दुल लतीफ़ ऐं सचल सरमत सां गॾु वेदांती कवि सामीअ रूहानियत जो संदेश सिंध खे ॾिनो आहे ऐं 1613 ईस्वीअ में ईस्ट इंडिया कंपनीअ सिंध में वापारु शुरू करे छॾियो। 1848 खां पहिरीं माना 1613 में ई जेको आहे सिंध में ईस्ट इंडिया कंपनी वापारु शुरू करे छॾियो, जेको 1662 ताईं हलियो। 1613 खां वठी 1662 ताईं हलंदो रहियो ऐं 1758 में वरी वापारु शुरू कयो। पर 1803 में अफ़गानियुनि जे राजा जी मुखालफ़त करे हुननि जो वापारु रुकिजी वियो ऐं 1803 ताईं ईस्ट इंडिया कंपनी जेका आहे उन भारत जे वॾे हिसे में पंहिंजो जेको आहे कब्ज़ो जमाइणु शुरू करे छॾियो हो। हाणे इन खां पोइ थो अचे पियो कल्होड़नि खां पोइ तालपुर। उन तालपुरनि जो समूह जेको आहे उहो 1783 खां पोइ शुरू थो थिए पियो 1843 ताईं। ऐं हिन में चवंदा त मीर बहराम ख़ान जेको आहे उहो फ़ौजी सूबेदार हो। उन तंहिंखे कल्होड़नि जो आख़िरी सरदार मियां सरफराज़ ख़ान संदसि पुटु मीर सूबेदार ख़ान खां माराए छॾियो ऐं खेसि 4 पुट हुआ। कहिड़ा कहिड़ा? मीर फ़तेह अली, करम अली, ग़ुलाम अली ऐं मुराद अली। मीर फ़तेह अली ख़ान कल्होड़नि जो राज ख़तमु करे पाण गद्दी संभाली ऐं राज जे लिहाज़ खां सिंध खे 7 भाङनि में विरायो।
माना नंढियूं नंढियूं डिविजन्स जेको आहे उन ठाहे छॾियूं। उहे डिविजन्स जेको आहे अॻियां हली करे ॿुधाईंदो। पाण फ़तेह अली ऐं संदसि भाउरनि जेका उहे 4 भाङा संभालिया ऐं संदसि साथी जेको मीर सोहराब उन 2 भाङा ऐं 1 भाङो ताहिर ख़ान खे ॾिनो। इहे सिंध ते थींदड़ धारिया हमला, जेॾीमहिल सिंध ते ॿाहिरां को हमिलो थींदो त इहे सभई 7 जेको आहे गॾु मिली करे उनखे रोकींदा हुआ ऐं उन हमले खे नाकामयाब कंदा हुआ। हैदराबाद, मीरपुर ऐं खैरपुर संदन राजधानियूं हूंदियूं हुयूं ऐं हैदराबाद जे सेठ नाऊमल जे परिवार ते इस्लामी पंथियुनि जे हमले करे इन वॾी तादाद में उते हैदराबाद में दंगा फसाद थिया आहिनि ऐं हिंदुनि ते ज़ोर ज़बरदस्तीअ इस्लाम क़बूल करण लाइ जेको आहे ज़ोरबार आंदो थिए वियो त सेठ नाऊमल जंहिंजो वापारु परॾेह में बि हो, उन कच्छ ऐं उनजे आसपास में बि उन जूं कोठियूं हुयूं, कच्छ में बि संदसि जूं कोठियूं हुयूं। तंहिंखे इहो ठीकु न लॻो त सिंध मां इस्लामी राज ख़तमु करण लाइ हिन ब्रिटिश जी मदद वरिती ऐं तॾहिं अंग्रेज़नि खे सिंध में वापारु वधण लाइ दावत ॾिनी वई। त के इतिहासकार नाऊमल खे गद्दार चवंदा आहिनि। मां उनखे गद्दार नथो चवां पियो, नाऊमल गद्दार न हो। दोस्तो, जॾहिं पंहिंजे शरीर जे कंहिं बि हिसे में का कंडो लॻी वेंदो आहे हली, त उन कंडे खे कढण जे लाइ असांखे नोकदार शइ ई खपंदी आहे। त चवंदा आहिनि कंडे खे जेकॾहिं कढणो आहे त कंडे जो ई उपयोग करिणो पवंदो, यूज़ करिणो पवंदो। त जेकॾहिं सिंध मां इस्लाम खे ख़तमु करिणो आहे त उहो ख़तमु केरु थो करे सघे? छो जो असां जेके सिंधी हुआसीं, सिंधी ईरान इराक जे जेके फ़ौजुनि में फ़ौज में वञी करे सिपाही थिया, घुड़सवार थिया, उन्हनि जी ताक़त धीरे धीरे ख़तमु थी थींदी वञे। उन्हनि जे लड़ाईअ जी जेको मादो आहे उहो घटि थो थींदो वञे हली। उन्हनि ते घणेई असर था पवनि पिया। जॾहिं तव्हां इतिहास पूरो डिटेल में पढ़ंदा त तव्हांखे यादि ईंदो, पर हिते डिटेल मुंहिंजो सब्जेक्ट कान्हे को, इन करे मां डिटेल नथो वञा पियो। त सेठ नाऊमल पोइ ब्रिटिश खे अंग्रेज़नि खे जेको आहे नोतो ॾिनो आहे कि तव्हां अचो सिंध में अची करे वापारु कयो। त उहो जेको आहे वरी वापसि अचे थो पियो ऐं उन्हनि सिंधनि में जेको आहे पंहिंजी हुकूमत जेको आहे क़ाइमु कनि था पिया। उहो कॾहिं था कनि क़ाइमु? 1843 में इहो राज क़ाइमु थो थिए ऐं हिन दौर में वापारु वधाइण लाइ पीरनि फ़क़ीरनि जे जनमु ॾींहं ते वॾा मेला लॻाया वेंदा हुआ। उन्हनि मेलनि में जेको आहे उनजे आसे पासे जा जेके ॻोठ हूंदा हुआ उन में नंढा तोड़े वॾा वापारी जेको आहे पंहिंजो वखरु खणी विकिणण लाइ ईंदा हुआ ऐं कलाकार पंहिंजी कला जो प्रदर्शन कंदा हुआ। जीअं अॼु हिंदुस्तान में को बि मेलो लॻंदो आहे, जेको सावणनि जे ॾींहं में ॾिसंदा त तव्हां पूरे हिंदुस्तान में किथे न किथे को न को मेलो लॻो ई पियो आहे। जीअं असांजे बि हिते सिंधी मंदरनि में जेके मेला लॻंदा आहिनि त उन में का न का वापारी पंहिंजा स्टॉल्स अची करे लॻाईंदा आहिनि, तीअं उते बि लॻाईंदा हुआ। ऐं सिंध जा जेके वखर हुआ उहे कहिड़ा हुआ? बखर शहर जेके हुआ उन्हनि जिते इहे मेला लॻंदा हुआ उहे बखर, रोहिड़ी, दरबेलो, गंबट, कंडियारो, सेवण, नसरपुर, इन में जेके मेला लॻंदा हुआ। हितां वरी इहे जेके शहर हूंदा हुआ इन्हनि में पंहिंजूं जेके वॾियूं वॾियूं मंडियूं हूंदियूं हुयूं। हिन दौर में घणाई हिंदू सेठ पैसनि जी ॾे वठि कंदा हुआ ऐं संदन हुंडियूं सम्झो था न, हुंडी माना हिकिड़ो प्रोमिसरी नोट ॾींदा आहिनि त मां तोखे हेतिरा पैसा, हीअ जेको बि मुंहिंजे साम्हूं खणी ईंदो मां हुनखे हेतिरा पैसा ॾींदुसि। त उहे जेका उहे हुंडियूं जेका हलंदियूं हुयूं उहे हुंडियूं न रुगो सिंध में पर सिंध खां ॿाहिरि यूरोप ताईं उन्हनि जूं सिंधियुनि जूं हुंडियूं जेको आहे उहे हलंदियूं हुयूं। ऐं सेठ भंभोमल ऐं नवलदास ईस्ट इंडिया कंपनीअ खे माली मदद बि कंदा हुआ। जॾहिं कंपनीअ खे का पैसनि जी ज़रूरत पवंदी हुई त कंपनी अॼुकल्ह शेयर ऐं डिबेंचर थी जेको आहे ॾिए, पर हिते कंपनी जेको आहे सेठुनि खां पैसा वठंदी हुई, पोइ वरी जॾहिं उन वटि पैसा ईंदा हुआ त वापसि सेठुनि खे ॾींदी हुई। ऐं सिंध जो वापारु जेको आहे अफ़गानिस्तान ई न पर ख़ुश्कीअ रस्ते काठियावाड़, गुजरात, जैसलमेर ऐं पालीअ ताईं बि थींदो हो। माना राजस्थान जो पाली शहर थो अचे हली, जैसलमेर अची थो वञे हली, गुजरात जो काठियावाड़ कच्छ वारो हिसो थो अचे वञे हली। इहो जेको आहे असांजो वापारु हिन टाइम में थींदो थो वञे हली। त ब्रिटिश काल जॾहिं 1843 खां शुरू थो थिए, 1947 में देश जो विरहाङे जे रूप में ख़तमु थो थिए। त चार्ल्स नेपियर जेको आहे उन सिंध जे हाकमनि खां
सिंध जी हुकूमत जूं वागूं वरितियूं ऐं ईस्ट इंडिया कंपनी इन खां पोइ वरी ब्रिटेन जी जेका आहे हुकूमत असांजे सिंध में अची पहुचे थी त इन सिंधी भाषा में इन जे वक़्त में असांजी हालत कहिड़ी हुई अचो त ॾिसूं त सिंधीअ खे राज भाषा जो दर्जो ॾिनो वियो ऐं कोर्टुनि में अरबी फ़ारसीअ जे बदिरां सिंधीअ में कमु हलणु शुरू थी वियो ऐं 1851 में सर बाल्टर फ्रेयर हाणोकी अरबी फ़ारसी आयो वेटा जोड़ाई यानी ठाराई ऐं सिंधीअ जी अरबी फ़ारसी लिपीअ में दर्सी किताब ठहणु शुरू थिया ऐं 1853 में पहिरियों कराचीअ में सरकारी स्कूल खुलियो। 1853 खां पहिरीं ताईं असांजी तालीम जो सरिश्तो या चवां त मां शिक्षा जो जेको तरीक़ो आहे उहो गुरुकुल पद्धतीअ सां ई हलंदो हो। सिंधी हिंदू जेके आहे उहे पंहिंजे गुरुनि वटि या पंहिंजनि ॿामणनि वटि वञी करे शिक्षा हासिलु कंदा हुआ, जॾहिं की जेके इस्लाम पंथ खे मञण वारा हुआ उहे मदरसनि में वञी करे या मस्जिदुनि में वञी करे पंहिंजी शिक्षा हासिलु कंदा हुआ। त पहिरियों जेको स्कूल आहे उहो कराची में थो ठहे ऐं ॿियों हैदराबाद में, टियों शिकारपुर में खोलियो थो वञे ऐं 1888 में साधू हीरानंद यूनियन अकेडमीअ जो पायो जेको आहे उहो हैदराबाद में विधो थो वञे। 1885 में पहिरीं सिंधी अख़बार थी निकिरे, कहिड़ी? सिंधू धारा। ऐं 1857 में भारत जी आज़ादीअ जी पहिरीं हलचल थी थिए त उन हलचल में बि सिंध पंहिंजो भैरो वरितो आहे ऐं आज़ादीअ जी जेका बि लड़ाई लॻी आहे, आज़ादी जा जेको बि संघर्ष थियो आहे 1857 खां वठी 1947 ताईं, उन जी हर आज़ादीअ में हलचल में जेको आहे सिंधियुनि भैरो वरितो आहे। हिकु वॾी हिस्ट्री आहे, उन ते बि मां अॼु डिस्कस नथो कयां पियो, पर सिंध में जेके आज़ादीअ जी लड़ाईअ लाइ हिमत वधाइण लाइ असांजे अॻवाननि जेके चइजे सिंध जो दौरो कयो आहे, उन में मदन मोहन मालवीय बि आहे, सुभाष चंद्र बोस बि आहे, महात्मा गांधी बि आहे, जवाहरलाल नेहरू बि आहे, सरदार पटेल बि आहे। अहिड़नि नेताउनि सां गॾोगॾु राष्ट्रीय स्वयं सेवक संघ जो जेको ॿियों सर संघ चालक हो, जंहिंखे असीं श्री गुरुजी बि चऊं था, जंहिंजो नालो हो श्री माधवराव सदाशिवराव गोलवलकर, उन बि सिंध जो दौरो करे हिंदुनि खे एकता आणण जी जेका आहे शिक्षा ॾिनी आहे ऐं 1943 में पहिरियों सिंध जो प्रचारक जेको आहे उते अचे थो पियो ऐं उते राष्ट्रीय स्वयं सेवक संघ जी कमु शुरू थो थी वञे। हली सिंधियुनि हर लड़ाई में दिलि खोले, न रुगो तन सां मन सां पर धन सां बि जेको आहे हुननि माली मदद कई आहे। पर हाय असांजो जेको बि सहभाग हो उहो पूरो न थी सघियो ऐं असांखे सिंध छॾणी पई। देश आज़ादु थियो पर सिंधियुनि सिंध विञाए छॾी ऐं पंहिंजा अझा आखेरा छॾे हिंदुस्तान में दर बदर थी भिटकणु लॻा ऐं पहिरीं जदोजहद असांजी जेका हिते हुई उहा हुई अटे लटे ऐं अझे जी। ऐं हाणे सिंधी समाज अॼु जॾहिं असीं 2023 में बीठा आहियूं त भारत में पुरुषार्थी न पर परमार्थी त बणिजी वियो आहे, पर पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खे बचाइण जी हाणे जदोजहद करे रहियो आहे। जेका जदोजहद अटे लटे ऐं अझे जी हुई, हाणे उहा भाषा ऐं संस्कृतीअ खे बचाइण जी आहे। हाणे उन खे बचाइण में असीं लॻी विया आहियूं ऐं असांजी हिन कोशिश में सभु साथ आहिनि। तव्हां नौजवान बि असां सां गॾु आहियो, इहा तव्हांजी ई जेका ताक़त आहे जंहिंखे गॾु करे असीं सिंधी भाषा खे, सिंधी संस्कृतीअ खे, सिंधी तहज़ीब खे बचाए सघूं था, सभ्यता खे बचाए सघूं था। मां हिते तहज़ीब लफ़्ज़ कटियां थो, त अचो त मिली करे कोशिशि कयूं त वॾे में वॾी तादाद में सिंधी भाषा जो सब्जेक्ट खणी UPSC जो एग्ज़ाम असां पास कयूं ऐं जेको राजा बेटा ऐं राणी बिटिया जेका मां पहिरें वीडियो में चई आयोसि उहो बणिजूं त असांखे पंहिंजी भाषा ऐं पंहिंजी संस्कृतीअ जी जड़ुनि खां ॿियो केर बि जुदा नथो करे सघे। इहा तव्हां सभिनीनि जे दर ते मुंहिंजी निमाणी वेनती आहे। तव्हां असांजा वीडियो ॾिसी रहिया आहियो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। जेकॾहिं तव्हांखे हीअ ठीकु थो लॻे त तव्हां ॿियनि खे बि ॿुधाईंदा। हिन में ही जेके आहिनि किताब असांखे मदद जा मिलिया आहिनि। मैकमुलर जो मिलियो आहे, रिचर्ड बर्टन जो मिलियो आहे, कलीज बेग जो मिलियो आहे। इहे किताब असां हिन में
जेको आहे रेफरेंस जे तौर में मां यूज़ कया आहिनि। तव्हांखे असांजा वीडियो कीअं था लॻनि, जेकॾहिं वणनि था त उन्हनि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजी नौजवान टहीअ ताईं वधीक में वधीक पहुचायो। नई टही ॿुधंदी जेका असांजी ॿीं पीढ़ी आहे, उहा बि जेका असांजे सिंधी सभ्यता ऐं संस्कृति खां थोरी सी दूरि थी वई आहे, उहा हिननि खे ॾिसी करे अॻियां ईंदी ऐं भाषा जे वाधारे में पंहिंजो क़दम सां क़दम मिलाए करे हलंदी। त मां सम्झां थो असीं सिंधीअ खे वापसि पंहिंजी ओज ते रसाए सघूं था। महिरबानी। अॻिते असांजो हलंदो छा हलंदो? सिंधी साहित्य ऐं लिपीअ जो इतिहास। जय हिंद, जय हिंद, जिए सिंध, जीअण सिंधियत खे चाहण वारा।